नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हांखे हिकु सवाल थी पुछां। हा। कि तव्हां चयो हो हींअर परमात्मा हिन धरतीअ ते अची चुका आहिनि। हा। ऐं उहे अची करे असांखे शिक्षाऊं पिया ॾियनि। हा। त उन्हनि शिक्षाउनि खे असां पंहिंजे जीवन में कीअं धारण कयूं? कलयुगी आत्माउनि मां असां देव आत्मा ठही करे सतयुग में हलूं। हा, ॾिसो, जीअं पाण पढ़ियोसीं भई आत्मा जो रूप भी निराकार हूंदो आहे। पाण पहिरियों पढ़ियोसीं न। ऐं परमात्मा जो रूप भी निराकार आहे। पाण आत्मायूं पंहिंजे शरीर में भ्रुकुटी जे विच में वेठियूं आहिनि, है न। ऐं परमात्मा खे त पंहिंजो शरीर अथसि न। आत्मा में पंहिंजी आत्मा में सभा संस्कार हूंदा आहिनि, इहो भी पाण पढ़ियोसीं। त भई शरीर जो मैल हटाइण लाइ पाण अलॻि अलॻि चीजूं आदि यूज़ करे शरीर खे त साफ़ करे छॾींदा आहियूं। भई काॾे घुमण वियासीं, काॾे खेॾण वियासीं, शरीर ते मैल त साफ़ थी वई। लेकिन आत्मा जेका कर्म करे आई, चाहे बुरा चाहे सुठा, आत्मा ते जेका लेप शेप चढ़ल आहिनि, उन्हनि जी धुलाई कीअं थींदी? जॾहिं वो निराकार रूप में परमात्मा की यादि कंदी आहे। ठीकु आहे। त पाण हाणे कलयुगी आत्मा छो ठही वियासीं? कलयुगी आत्मा जीअं पाण ॿुधायोसीं, कलयुगी आत्मा मतिलबु विकारनि सां भरियल आत्मा, बुराइनि सां भरियल आत्मा, पाप कर्मनि सां भरियल आत्मा। त आत्माउनि में एॾी सारी बुराइयूं आहिनि, एॾा सारा विकार आहिनि, जन्म जन्मांतर जो मैल चढ़ल आहे। त वो मैल कॾहिं उतरंदो? जॾहिं आत्मा पंहिंजे पाण खे निश्चय कंदासीं पाण कि मां हिन शरीर में वेठी आत्मा आहियां ऐं मूंखे पंहिंजी मैल साफ़ करणी आहे। पंहिंजे अंदर जेकी बुराइयूं आहिनि, विकार आहिनि, उन सां मूंखे मुक्त थियणो ई आहे। जॾहिं इहो निश्चय कंदासीं ऐं निराकार परमात्मा खे यादि कंदासीं, कहिड़े रूप में? निराकार रूप में। तॾहिं उन निराकार जी शक्ति पंहिंजी आत्मा जे मथां ईंदी ऐं धीरे धीरे मैल खे साफ़ करणु शुरू कंदी। पाण झाड़ू कढंदा आहियूं त ॾाढे समय खां पाण घर में आया ई न आहियूं, सफ़ाई न कई। कोई जगह सम्झो, कोई जगह ईअं आहे कि सालनि खां वो जगह ईअं पई आहे, सफ़ाई न कई आहे, त उनजी सफ़ाई करण लाइ टाइम त लॻे न। हूअं ई जॾहिं पाण निराकार पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे परमात्मा निराकार खे यादि कंदासीं त उनजी शक्ति सां पंहिंजे अंदर जी मैल साफ़ थियणु शुरू थींदी। त जेतिरो जेतिरो पाण टाइम हिन में ॾींदासीं, त हीअं न कि सिर्फ़ु वेठे हूंदे ई पाण सिर्फ़ु उनखे यादि करे ऐं साफ़ पंहिंजी आत्मा जी सफ़ाई करो। भई 15-20 मिंट वेही करे अभ्यास करो, लेकिन हुन खां पोइ कर्म कंदे बि इहो अभ्यास तव्हांजो हलंदो रहे कि मां आत्मा परमात्मा जी यादि में इहो कर्म थी करा। त हुन छा थींदो? पंहिंजो कर्म बि थींदो वेंदो ऐं आत्मा जी सफ़ाई बि थींदी वेंदी। मतलब हथनि सां कमु कयूं ऐं मन सां परमात्मा खे यादि कंदा आहियूं। जीअं पाण मन में अॼुकल्ह छा कंदा आहियूं? कर्म त कंदा आहियूं, लेकिन मन में ॿियो वीचार हलंदा रहंदा आहिनि न, हलंदा आहिनि न। उअं ई हाणे ॿिया वीचार न सोचे करे कहिड़ो वीचार सोचणो आहे? परमात्मा जे बारे में, परमात्मा खे यादि करणु। हाँ, कि मां परमात्मा सां गॾु इहो कर्म थी करां। अच्छा, ठीकु आहे। आदत त आहे थी पाण खे न सोचण जी, कर्म बि पाण ॻाल्हियूं सोचंदा ई आहियूं। सही न, ही कमु करे थी लेकिन आहे ॿियो काथे। त उहो परमात्मा जी यादि में कंदासीं त कर्म बि सुठो थी वेंदो न। हेॾां आत्मा जी सफ़ाई थी थिए, होॾां कर्म बि पंहिंजो सुठो थो थिए। त इहो अभ्यास करण सां पंहिंजे अंदर परिवर्तन ईंदो वेंदो ऐं धीरे धीरे कलयुगी आत्मा छा थी वेंदी? देवात्मा। देवात्मा। ॾिसो चईंदा न, संग जो रंग लॻंदो आहे। त
जॾहिं तव्हां परमात्मा जे संग में सदैव रहंदव त हुन में केतिरा गुण, केतिरी शक्तियूं अथसि न। सुख जो सागर आहे, शांति जो सागर आहे, आनंद जो सागर आहे, प्रेम जो सागर आहे, ज्ञान जो सागर आहे न। त सभु बि तव्हां में ईंदियूं ई सही। त तव्हांखे हाणे जॾहिं बि समय मिले त समय न बि मिले थो, लेकिन इहो पंहिंजे अंदरि पक्को करो, मूंखे राति जो सुम्हण खां पहिरियों सुबुह जो उथूं था डायरेक्ट उथी करे पंहिंजे कर्म में न लॻणो। राति जो सुम्हण खां पहिरियों आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करे पंहिंजे सॼे ॾींहं जो समाचार ॾेई करे उन्हनि खे गुड नाइट करे करे उन्हनि सां गॾु सुम्हो, भई मुंहिंजे सां गॾु परमात्मा, मां हुनजी गोद में सुम्हां थो। ऐं सुबुह जो जॾहिं उथूं था त उथंदे परमात्मा खे यादि करो, हुननि खे गुड मॉर्निंग नमस्ते करो, पंहिंजे सॼे ॾींहं जो समाचार शांति सां ॿुधायो, हड़बड़ाहट में न। ये थोरो सो समय जॾहिं पाण शरीर खे त सॼो ॾींहुं था ॾियूं, शरीर जे संबंधी ॿारनि आदि खे सभु खे पाण टाइम था ॾियूं, लेकिन हाणे जॾहिं पाण खे परिचय मिलियो आहे भई मुंहिंजे अंदरि आत्मा जो पीउ परमात्मा हिन धरती ते आयल आहे, त कम से कम मां हुनखे गुड मॉर्निंग त करां, नमस्ते त करां, हुन रूप में यादि करे न। भले ॾेखारे में नथो ॾे, लेकिन आहे त सही न हिन धरती ते हाणे। इहो नियम ठाहे छॾियो, राति जो सुम्हण खां पहिरियों, सुबुह जो कर्म में अचण खां पहिरियों परमात्मा खे भले 2-2 मिंट ई यादि करे कि पंहिंजे सॼे ॾींहं जो समाचार ॾेई करे पोइ सुम्हो या पंहिंजो कर्म जेको करणो अथव करो। ठीकु आहे? हा, ठीकु आहे दीदी? थैंक यू दीदी। हा, थैंक यू।